अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों सोडल पंहिंजे ॿारनि खे घर वठी वेंदो ऐं उन्हनि खे चवंदो त फ़ैसिलो थी चुको आहे ऐं हाणे इनकार करण जी का भी ज़रूरत नाहे ऐं सोट मुराद ऐं अली खान ऐं पीरियल जी राही लाइ असांखे ही फ़ैसिलो करणो ई पियो ऐं गुलपरी जो संग ककर खे ॾियणो ई पवंदो, छो जो फ़ैसिलो थी चुको आहे। ऐं सोडल जी भाॼाई सोडल खे चवंदो त ही तो छा कयो। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त मोलू जी भेण मोलू खे चवंदो त गुलपरी जी संग सॼो विञाइजी वई, यानी उन जी ज़िंदगी विञाइजी वई। ही त सरासर उन सां ज़ुल्म आहे। गुलपरी वेचारी त सोडल खे चाहींदो हो ऐं उन सां शादी करण जा ख़्वाब ॾिसंदी हुई। मोलू चवंदो त इहे हाणे ॿिनि सां ज़ुल्म कंदा हा, हाणे पाण पिया लोड़नि इहे ज़ुल्मूं, हुननि जो अंजाम हिननि खे भोगणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे सोडल गुलपरी खे चवंदो त तोखां वधीक फ़ैसिले में मुंहिंजे हिन दिलि खे सदमो रसियो। तूं छा थी सम्झे तोखां बग़ैर मां हिते सुकून सां रहंदसि? मुंहिंजी हर पल दिलि तोखे मातम कंदे रहंदी ऐं तोखे यादि कंदी रहंदी। तुंहिंजे ऐं मुंहिंजे दिलि ते पत्थर रखी इहो फ़ैसिलो करणो ई पियो। तुंहिंजो ई इनकार तुंहिंजे भेरनि जी मौत हूंदी। अगरि तूं इनकार कंदे त उन्हनि खे मारियो वेंदो। गुलपरी चवंदो त तो मुंहिंजी ज़िंदगी विञाए छॾी। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।